नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर में खबर ॾींदा हलूं त राणीपुर में सॼे मुल्क जियां राणीपुर में भी कश्मीरी भाइरन सां इज़हार यकजहती करण जे लाइ मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमनि अवामी इतिहाद, स्टेप फाउंडेशन, ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन पाकिस्तान ऐं सिविल सोसाइटी शाह अब्दुल लतीफ़ फाउंडेशन पारां गुलाम असगर वसाण, पीर सैयद फरजंद अली शाह जीलानी, शाइस्ता खोसो, शौकत अली शेख जी अॻवानी में धार रैलियूं कढी वयूं आहिनि। रैलियुनि में शरीक थींदड़ माण्हुनि बैनर ऐं प्ले कार्ड खणी कश्मीर थींदो पाकिस्तान, पाकिस्तान जिंदाबाद, पाक फौज जिंदाबाद, भारत पारां कश्मीरी अवाम ते थींदड़ ज़ुल्म ऐं ॾाढ ख़िलाफ़ नारा आया। इन मौके ते अॻवान खिताब कंदे चयो त कश्मीर पाकिस्तान जो अणटुटंदड़ अंग है। भारत कश्मीर ते ज़ुल्म करे रहियो है, असीं कश्मीर खे आज़ाद कराए रहंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।